तव्हांखे प्लेटफॉर्म ॾिनो ऐं सभिनी टीचर्स खे डोर ते पंहिंजे घर में ईअं सम्झो ट्रेनिंग ॾिनी। ठीक है, तो ये हिकिड़ो असांजे एमडी साहब जो गवर्नर लगाई साहब जो हिकिड़ो कॉन्सेप्ट हुयो त असां टीचर्स खे तकलीफ़ न ॾियूं, टीचर्स खे असां उते वञी पंहिंजे स्कूल में ट्रेनिंग ॾियूं जीअं उहे परे परे खां लाड़काणे या ॿिए कंहिं शहर में अची उन छा ख़ासि करे जेके असांजो फीमेल्स टीचर्स आहिनि उन्हनि जे लाइ त जीअं उहे सभु टीचर्स पंहिंजी ट्रेनिंग अटेंड कनि। ठीकु आहे, अक्सर ईअं थियो आहे प्रीवियस कॉन्सेप्ट जेके रहियूं आहिनि टीचर हिक जी ॿिए जॻह ते अची वेंदो या उहो हिते ओरिजिनल टीचर न ईंदो हुयो। ठीकु, ऐं हिते बि अञा आहिनि पर मां उन्हनि खे चवंदो हाणे तव्हांजी ज़िमेदारी आहे, त हाणे तव्हां ट्रेनिंग वरिती आहे, हाणे तव्हां इन्हनि ई क्लासिस खे पढ़ाईंदो। ठीकु आहे, ॿिए कंहिं क्लास खे तव्हां न पढ़ाईंदो, तव्हां ईसीसी जो ग्रेड 3 पढ़ाईंदो, छो त तव्हांखे ख़बर आहे त ईसीसी खां ग्रेड 3 ताईं प्रोग्रेशन कीअं थी थिए। ठीकु आहे, उन खां अलावा साईं सलीम रज़ा साहब जन जो बि असां शुक्रिया अदा कंदासीं ऐं आसिफ अली जो बि जंहिं हिन 7-8 ॾींहंनि जे दौरान असांजी ख़िदमत बि कई ऐं असांखे सुठे तरीक़े सां फैसिलिटेट कयो ऐं रोज़ाना रोज़ साईं जन पुछंदा हुया का तकलीफ़ आहे या कुझु सामान वग़ैरह रुकाइड आहे या कीअं। सो इहा हिकिड़ी साईं जन जी सुठी ख़ूबी आहे त असांखे हर वक़्तु जेको आहे सो फैसिलिटेट करण जी कोशिशि कई। बाक़ी ज़ाहिर आहे अहिड़ो होटल वारो असांजो आइडियल हिते सिस्टम कोन्हे जीअं हूंदा आहिनि वॾा 5 स्टार होटल जीअं लाड़काणे में आहिनि, त इहो कोन थी सघंदो। हिते असांजो क्लास जो कमिरो आहे, पर हिन क्लास जे कमरे में वेही करे असां इहो रियलाइज़ कयोसीं त असां जॾहिं हिते ॿारनि खे विहारींदा आहियूं त असां उन्हनि जे लाइ केॾियूं शयूं कॉम्प्लिकेटेड कंदा आहियूं। ठीकु आहे, त इहा असांजी लर्निंग ज़रूरु थी वेंदी तव्हांजी त हाणे असां ॿारनि सां डील कीअं कयूं। हिते विहणु केॾो ॾुखियो आहे, त ॿारनि खे असां थ्रू गेम्स जे थ्रू एक्टिविटीज़ जे थ्रू चाइल्ड सेंटर्ड अप्रोच जे असां ॿारनि खे सेखारियूं ताकि ॿार जी जेके लर्निंग इंट्रस्ट। शदादकोट सिंध एजुकेशन फाउंडेशन जी मैनेजिंग डायरेक्टर गौहर अली लिगारी जी हिदायत ते ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन हेड अज़हर अली खोखर जी निगरानी हेठि ज़िले अंदरि तालीमी बहितरी लाइ अहम क़दम खणंदे 27 वेन्यू 3 मरहलनि में 700 उस्तादनि लाइ ख़सूसी तरबियती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। स्कूल ऑपरेटर सलीम रज़ा चांडियो जी साहिल रज़ा फास्ट एलिमेंट्री स्कूल ॻोठ मोहम्मद रफ़ीक तुनियो खे क्लस्टर ट्रेनिंग सेंटर तौरु मुक़ररु कयो वियो, जिते भरपासे जा 8 स्कूल शामिल किया विया। क्लस्टर में मजमूई तौरु 29 उस्तादनि शिरकत कई, जिन लाइ ही तरबियत कची क्लास खां 3 दर्जे ताईं पढ़ाइण वारी निसाब ऐं जदीदी तदरीसी तरीक़े बाबति ॾिनी वई। ट्रेनिंग 8 ॾींहंनि ते मुश्तमिल आहे, जंहिं दौरान उस्तादनि खे सबक़ सेखारण जा जदीद तरीक़ा, ॿारनि जी ज़हनी सलाहियत खे उजागर करणु, निसाबी सरगर्म खे असराइतो बणाइण ऐं क्लास रूम मैनेजमेंट बाबति अमली तरबियत फ़राहम कई पई वञे। माहिरीन ट्रेनर फयाज़ अली मंगी तरफ़ां उस्तादनि खे ग्रुप वर्क, अमली मश्क ऐं तंदुरुस्ती औज़ारनि जे इस्तेमाल बाबति बि रहनुमाई ऐं सिख्या ॾिनी पई वञे त जीअं सरकार ऐं स्पोर्टिंग स्कूलनि जी तालीमी मयार खे वधीक बहितर बणाए सघिजे। ज़िले अख़्तियारनि मूजिबि हिन तरबियती प्रोग्राम जो मक़सदु उस्तादनि जी पेश रुहानी सलाहियतूं में वधारो आणे शागिर्दनि खे मयार तालीम फ़राहम करणु आहे। हिन सां न सिर्फ़ उस्तादनि जी कारकर्दगी में बहितरी ईंदी, पर शागिर्दनि जी सिख्या जा नतीजा बि वधीक मुस्बत साम्हूं ईंदा। उस्तादनि हिन प्रोग्राम खे साराहींदे चयो त अहिड़ियूं तरबियतूं संदनि सलाहियतुनि खे निखारण में अहम किरदारु अदा कनि थियूं ऐं हू पंहिंजे स्कूलनि में सिख्या जे माहौल खे वधीक बहितर बणाइण लाइ सिखियल तरीक़ा इस्तेमालु कंदा। गुलज़ार मचानियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।